ॿियो ख़ुशी खुश आहे न? छोकरिन का वधीक देर तोखे थी लगे। अॼु मां तोसां गॾु शॉपिंग करण थो हलां, मूंखे फुल मज़ो थो अचे। तोखे न वठी ॾींदी मैं कुछ मां। अरे ना आहिनि मुंहिंजा ख़र्च, असां थोरे में संतुष्ट आहियूं। सारियुनि खे वठी अचां न खाइण पोइ या पिज़्ज़ा, असां त चांहि कॉफीअ में बि ख़ुशि आहियूं। चाय पी अची आ न पोइ घर मां। अरे मां चांहि गैस ते रखी आहियां। हाँ मम्मी, चंद्रा चाय गैस ते पई आ। चांहि गैस ते पई आहे? हाँ चांहि त गैस ते ई पई हूंदी आहे। गैस चालू है? मां ये चालू क्यों दे गैस, मां त बंदि करे आया हूं। ॿियनि खे फासाए खाली। तो जे करे सभु वठणो छा थी तोखे? अरे मूंखे नेल्स वठणा आहिनि। नेल्स वठणा आहिनि? मां दुकान छॾे, गिराक छॾे, पैसा छॾे आहियां तुंहिंजा नवां वठण लाइ। अरे टीजे रक्षाबंधन आ। मां ॿुधियो आ हिते जबरदस्त वैरायटी मिलदी आ। अच्छा क्या वटि? मोनी नेल्स। तुम बेमिसाल तुम लाजवाब हो आयशा, ऐसी हसीन हो जिसको छू लो उसको हसीन कर दो। तुम सोचती हो दुनिया में। हमारे पास है 180 डिजाइन आइडियल फॉर डेली वेयर एंड ऑफिस वेयर। 180 डिजाइन्स? 180 डिजाइनूं नवनि में। ॿुधायो, असांजे कपिड़नि जो दुकान आहे, असां वटि 50 डिजाइनूं आहिनि खाली। अरे नवनि जा नाला बि रखी सघंदा आहिनि, बटर नेल्स, सिजॉन नेल्स, पेरी पेरी चीज नेल्स। छी सॼो ॾींहुं खाली खाइण खपई। ए खाई ॾिस, क्रंची लॻंदे। उल्हासनगर में मोनी नेल्स खणी आया आहिनि 180 खां बि वधीक स्टनिंग प्रेस ऑन नेल डिजाइन्स। हिननि जो प्रीमियम स्टॉल लॻो हुयो आइकॉनिक राब्ता एग्जीबिशंस में। तव्हांखे हिते हिकदम यूनिक डिजाइन्स एंड कलर्स मिली वेंदव, हो भी रीजनेबल रेट में, ओनली 400 रुपीज पर सेट। कुछ डिफरेंट खपे त चॉइस जे हिसाब सां कस्टमाइज भी थी वेंदव। अरे वाह, ये त असांजी वॾी भेण लाइ त वठो, हुनजो छा पिंक कलर फेवरेट आहे, वठ। असांजी विची भेण लाइ बि आहे, हुनखे छा हरी भरी जिंदगी वणंदी आहे न, ग्रीन कलर असां विची भेण खे ॾींदासीं। 1000 में 2 अथव, 2 खणो न। 1000 में 3? पोइ हे ॾियो न, कलरफुल बि ॾियो। वठ, नंढी भेण लाइ बि थी वियो। असां शायदि 2 भेनरूं 1000 में बची वेंदियूं न। तव्हां हिननि खे इंस्टाग्राम ते ऑर्डर करे सघंदा आहियो या विजिट कयो हिननि जे स्टोर ते। एड्रेस अथव शॉप नंबर 10 कमू मार्केट नियर कुमार अगरबत्ती, स्टेशन रोड, उल्हासनगर 3। हे आइसक्रीम जो स्टिको भी रखियो था। आइसक्रीम काटे? आइसक्रीम ना है, ये बफर आ।